अस्सलाम वालेकुम। आवाज़ जे किचन में सभिनीनि खे भलीकार। उम्मीद है तो बिल्कुल ठीक ठाक हूंदा, खैरियत सां हूंदा, मज़े में हूंदा। मां आहियां अव्हां जी शेफ़ आबदा बलोच ऐं मुंहिंजी ऐं अव्हां जी मुलाक़ात थींदी आहे मंडे खां वठी थर्सडे ताईं। ऐं असांजी कोशिशि रहंदी आहे त मज़ेदार क़िस्म जी रेसिपीज़ तव्हां सां शेयर कयूं वञे जेके मौसम जे हिसाब सां बहितरीनु हुजनि। ऐं उनजे अलावा असां देसी कुज़ीन त कंदा ई आहियूं, पर देसी खां हटी करे मूंखे ईअं लॻंदो आहे त चाइनीज़ असां सभई इलाही पसंदि कंदा आहियूं। वरी उनखे थोरो फ्यूजन करे पंहिंजो थोरो टेस्ट उन में ऐड करे अॼु बि असां तयारु था कयूं कंग पाओ चिकन ऐं इन सां गॾु ठाहींदासीं वेजिटेबल फ्राइड राइस। ॿिन्हिनि जो कॉम्बिनेशन तमामु मज़ेदार आहे ऐं कंग पाओ चिकन मुंहिंजी त इलाही फेवरेट आहे छो त हिन में पीनट्स ऐड कबा आहिनि त पोइ हिनजो जेको क्रंचीनेस आहे उहा इलाही मज़ेदार लॻंदी आहे। नालो मुश्किल आहे, रेसिपी इलाही आसान आहे। ऐं सभिनीनि खां अॻु में जेको चिकन आहे उनखे थोरी मैरिनेशन असां ॾींदासीं, हिकिड़ी सॉस असां तयारु कंदासीं ऐं वेजिटेबल फ्राइड राइस जे लाइ चांवरनि खे अवल बॉइल कंदासीं। जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं पुराणा तव्हां वटि चांवर आहिनि तमामु बहितरीनु आहिनि कंहिं बि फ्राइड राइस जे लाइ, ऐं जेकॾहिं न आहिनि त पोइ तव्हां फ्रेश चांवरनि खे बॉइल कयो ऐं थोरी कसर उन में छॾे ॾियो। ऐं उनखां बाद में उनखे जॾहिं तव्हां फ्राए कंदव त जेका कसर असां छॾींदासीं त उहो असांखे हेल्प कंदी ऐं चांवर ओवर कुक न थींदा। त हिते हिकिड़े पैन में मां पाणी बॉइल करण जे लाइ रखियो आहे जंहिंमें असां चांवरनि खे बॉइल कंदासीं। ऐं पाणी जेको आहे सो बॉइल थियणु शुरू थी वियो आहे त इन में ऐड था कयूं पंहिंजा पुसियल राइस जेके असां भुॼाए रखिया हुआसीं ऐं थोरो इन में शामिलु कंदासीं लूणु चांवरनि जे पाणीअ जे लिहाज़ सां। अच्छा, 1/2 kg आहिनि असां वटि राइस। असां इन में ऐड कंदासीं मिक्स वेजिटेबल्स। तव्हांखे जेके सुठियूं लॻनि थियूं उहे तव्हां इस्तेमालु कजो। लूणु इन में शामिलु कंदासीं हस्बे ज़रूरत। जीअं नॉर्मली असां चांवरनि खे बॉइल कंदा आहियूं बिल्कुलु इन ई तरीक़े सां, त हिकिड़ो नंढड़ो टीस्पून भरे करे लूणु इहो असां इन में ऐड कयोसीं। थोरो इनखे कंदासीं स्टर। चांवर असांजा हिते थियनि था बॉइल ऐं हाणे असां अची वेंदासीं अच्छा वेजिटेबल्स जी तरफ़। असांखे खपनि सावा बसर, इन सां गॾोगॾु 2 अदद असां वटि शिमला मिर्च आहिनि। शिमला मिर्च जो इस्तेमालु थींदो थोरा जेकॾहिं असां जूं जेके वेजिटेबल्स आहिनि उन्हनि जी कटिंग कंदा हलंदासीं। ऐं इन खां गॾोगॾु जेका चिकन आहे चिकन जी कटिंग कंदा हलंदासीं। चाइनीज़ कोई बि रेसिपी हुजे जेका कटिंग आहे उहा थोरी टाइम टेकिंग ज़रूरु हूंदी आहे, बाक़ी तमामु जल्दी ऐं क्विक तयारु थी वेंदो आहे। अच्छा, सावनि बसरनि जो जेको वाइट पार्ट आहे उहो असांखे अलॻि सां स्लाइस करिणो आहे ऐं जेको ग्रीन वारो पार्ट आहे उहो असां अलॻि सां स्लाइस कंदासीं। 2 खां 3 मां वटि आहिनि इहे सावा बसर जंहिंखे असां बारीक स्लाइस था कयूं। अच्छा, वेजिटेबल्स जे हवाले सां सावा बसर आहिनि ऐं शिमला मिर्च आहिनि। इहे 2 शयूं जेके आहिनि से अॼु हिन में इस्तेमालु थियूं थियनि। ऐं ज़रूरी न आहे तव्हां वेजिटेबल ज़रूरु ऐड कयो, चिकन ऐं ॻाढ़नि मिर्चनि सां गॾु बि तव्हां इनखे तयारु करे सघो था। सुठियूं लॻंदियूं आहिनि त ऐड था कयूं। इनखे बि जूलियन में कट था कयूं। शिमला मिर्च साई त इलाही ईज़ीली मार्केट में मिली वेंदी आहे, इनखे बि डिघो स्लाइस कंदासीं।
अची वई असांजी शिमला मिर्च ऐं इनखे बस हिकु दफ़ो अधु था कयूं। तो जीअं थोड़ो इन जो साइज़ जेको आहे उहो बाइट साइज़ थी वञे बस। हे अची वई असांजी वेजिटेबल ऐं हिकिड़ी शिमला मिर्च काफ़ी आहे मुंहिंजे हिसाब सां। चांवरनि खे थोरो चेक कंदा हलूं। हिकिड़ो कनी राइस असांखे बॉइल करणा आहिनि त थोड़ी इन में अञा कसर आहे। इनखे तयारु था कयूं, हिकिड़ी प्लेट था खणूं ऐं उन में वेजिटेबल्स शिफ्ट था कयूं। शिमला मिर्च ऐं सावा बसर चलो जी वेजिटेबल्स रखूं था हित ऐं चिकन आहे। चिकन जी कटिंग कंदा हलूं। वेजिटेबल्स अवल कटण जो मक़सदु बि इहो ई हुयो त उन खां बाद में जॾहिं तव्हां चिकन खे कट कयो त पोइ सेम जेको आहे सो चॉपिंग बोर्ड यूज़ न कजो, उनखे वॉश कजो ऐं उन खां बाद में कंहिं क़िस्म जी बि जेका सब्ज़ी आहे इनखे तव्हां कट कयो। अच्छा, इनखे असां क्यूब में कट था कयूं। हिकिड़े इंच जा जेके क्यूब हूंदा आहिनि उहे सुठा लॻंदा। एतिरा वॾा बि न हुजनि त तव्हांजे स्पून में सुठे तरीक़े सां न अचनि। बसि हिकिड़ो इंच जो जेको साइज़ आहे उहो बहितर आहे। ऐं जेकॾहिं चिकन जे कटिंग में का मुश्किल थी थिए त थोरो जेकॾहिं चिकन फ्रीज़ हूंदी न त तव्हांजे लाइ इलाही ईज़ी थी वेंदो कमु। हल्की फ्रीज़ कयो ऐं उन खां बाद में जेका शेप बि तव्हांखे ॾियणी आहे, फ्लेस तव्हांखे कट करणा आहिनि, क्यूब्स कट करणा आहिनि, उहा इलाही ईज़ी थी वेंदी आहे, स्लिप न थींदी आहे। जेकॾहिं न त तव्हां जॾहिं हिनखे ख़रीद था कयो तॾहिं तव्हां हिनजी बुचर खे चओ त तव्हांखे पंहिंजे हिसाब जी जेका कटिंग आहे उहा करे ॾियनि। अच्छा, चांवरनि खे असां छन्नीअ में छाणे छॾियो आहे। हाणे चांवरनि खे पोइ तयारु कंदासीं। अवल अची था वञूं पंहिंजे चिकन जी तरफ़। ऐं चिकन जा हिकिड़े इंच जे बराबरि असांखे खपनि क्यूब्स। और असां हुनखे स्ट्रिप्स में कट कयोसीं ऐं हुन खां बाद में हिकिड़े इंच जा जेके क्यूब्स आहिनि उन्हनि खे कट था कयूं। वेजिटेबल्स जी कटिंग थी वई आहे। सावा बसर ऐं शिमला मिर्च। कंग पाव चिकन असां तयारु था कयूं, जंहिंजे लाइ अज्जा मां तव्हांखे नोट हाणे कराईंदी हलां। ऐड बि कंदा वेंदासीं ऐं तव्हांखे नोट बि कराईंदा हलंदासीं। हे अची वई असांजो प्यालो। अच्छा, इन प्याले में ऐड था कयूं हिकिड़ो बेदो। हे अची वियो। अच्छा, इन में ऐड कंदासीं चिकन जेका असां क्यूब में कट कई अथसीं। कॉर्नफ्लोर ऐड कंदासीं 2 खां 3 टेबल स्पून, त जीअं सुठे तरीक़े सां असांजी जेका चिकन आहे उहा कोट थी वञे।
त मां वटि टीस्पून आहे, 4 टीस्पून ऐड था कयूं। अच्छा, हे अची वियो। थोड़ा असां इन में शामिल कंदासीं कारा मिर्च, थोड़ो शामिल कंदासीं लूण। लूण भी इन में पवंदो हस्बे ज़रूरत। ऐं इन्हनि तमामु शयुनि खे कंदासीं मिक्स। बेदो शामिल कयोसीं, कॉर्नफ्लोर, लूण ऐं कारा मिर्च। थोड़ो मां इन में ऐड कंदमि थूम जो पेस्ट। हिकिड़ो टीस्पून थूम जो पेस्ट असां इन में शामिल कयोसीं। ऐं हिन चिकन खे असां कंदासीं शैलो फ्राई। शैलो फ्राई करे हिकिड़ी प्लेट में हिन खे कढंदासीं। पोइ असां तयारु कंदासीं हिकिड़ो सॉस। सॉस जी बि अवल मिक्सिंग कंदासीं। थोड़ियूं वेजिटेबल्स खे फ्राई कंदासीं, उनखां बाद में सॉस ऐड थींदो ऐं लास्ट में हिन में शामिल कंदासीं चिकन। हिकिड़ो सॉस पैन था खणूं। अच्छा जी, हिन सॉस पैन में असां ऐड कंदासीं तक़रीबन हाफ कप सोया सॉस। अच्छा, जेके ड्रिघा वारा ॻाढ़ा मिर्च हूंदा आहिनि उहे बि हिन में शामिल थींदा आहिनि, पर असां हे जेके गोल वारा आहिनि इहे शामिल था कयूं छो त हे इलाही ईज़ीली हर घर में मौजूदु हूंदा आहिनि। त हे जेका असांजी भाॼी आहे इन में ऐड था कयूं छो त हे तमामु शयूं जेके हिन से फ्राई थींदियूं। त हिन खे कटिंग करे बस साइज़ में अची विया असांजा ॻाढ़ा मिर्च। चिकन में असां ऐड कया अथसीं कारा मिर्च ऐं जेको असांजो सॉस आहे उन में असां ॻाढ़ा मिर्च ऐड कंदासीं। ऐं चांवर असांजा हूंदा बिल्कुलु प्लेन। ऐं कंग पाव चिकन सां असां उनखे कंदासीं सर्व। हिकु ॿ ॿियो बि ऐड था कयूं। हे इन जी स्पाइसीनेस एतिरी हूंदी आहे त चांवरनि जे लाइ ऐं सॉस जे लाइ हे असांजा जेके मिर्च आहिनि इहे काफ़ी आहिनि। बसि हिकिड़ो ॿियो बि ऐड था कयूं। चलो जी, वेजिटेबल्स अची वई ऐं ॻाढ़ा मिर्च अची विया। हे आहे असां वटि हिकिड़ो नंढड़ो सॉस पैन। त इन में अवल असां चिकन खे फ्राई कंदासीं। जॾहिं असांजी चिकन रेडी थी वेंदी त उन खां बाद में असां अची वेंदासीं पंहिंजे चांवरनि जी तरफ़। अच्छा, हिन में मां ऐड कयो आहे सोया सॉस। सोया सॉस सां गॾु इन में शामिल कंदासीं खंडु। हिकिड़ो टीस्पून लेवल में खंडु। हल्की सी इन में मिठास बि हूंदी आहे। त सोया सॉस अची वियो। सोया सॉस सां गॾु असां इन में ऐड कई अथसीं खंडु। हिकिड़ो मां इन में ऐड थी कयां लेमन जूस। खटास जे लाइ सिरको ऐड कयो ऐं सिरको न आहे त पोइ तव्हां हिन में लेमन जूस शामिल कयो। सोया सॉस जो फ्लेवर हूंदो, हल्की खटास इन में हूंदी ऐं गॾोगॾु चिकन ऐं वेजिटेबल्स जा फ्लेवर त आहिनि ई। असांजी हाणे सॉस बि रेडी थी वई ऐं इन सां गॾोगॾु जेका चिकन आहे उनखे बि असां मैरिनेशन ॾेई छॾीसीं। चलो जी, हे अची वियो हिन में लेमन। अच्छा, थोड़ा असां इन में शामिल कंदासीं
अच्छा तिर हे अची विया असांजा तिर असां इन में शामिल कयूं था हिकिड़ो टीस्पून। चलो हे असांजो सॉस जेको आहे इहो रेडी थी वियो। तिर शामिल कयासीं, थोड़ी खंड ऐड कईसीं ऐं लीमो ऐं सोया सॉस, इहे शयूं असां इन में शामिल कयूं अथासीं। थोड़ो मां चिकन जो पाउडर ऐड थी कयां, ज़रूरी न आहे पर जेकॾहिं हुजे त ज़रूरु शामिल कयो। ऐं बाक़ी असां ऐड कंदासीं चांवर जेके तयारु कंदा, थोड़ो फ्लेवर एनहेंस करण जे लाइ, त फ्लेवर जेको आहे सो अञा बि ज़बरदस्त थी वेंदो। अच्छा, इहा सॉस पाण ई थोड़ी घाटी थी वेंदी, इन करे मां हिन में कॉर्नफ्लोर ऐड नथी कयां। जेकॾहिं तव्हांखे सॉस थोड़ी घणी खपे त पोइ तव्हां इनखे घाटे करण जे लाइ कॉर्नफ्लोर शामिल कजो। हाणे जेको स्टोव आहे उनखे कयूं था ऑन। अच्छा, स्टोव ऑन करण खां बाद में हिन में ऐड कंदासीं ऑयल। चलो जी, ऑयल अची वियो ऐं इन में फ्राई कंदासीं चिकन। हिकिड़ी प्लेट था खणूं, अच्छा इनखे थोड़ो फ्राई करणो आहे, थोड़ो ॻाढ़ो बि आहे ऐं इनखे बेसिकली असांखे फ्राई बि करणो आहे। चारई तरफ़ों थोड़ी कुक बि थी वञे ऐं फ्राई बि थी वञे, ॿई कम करणा आहिनि। कॉर्नफ्लोर आहे त थोड़ी क्रिस्पी बि थी वेंदी। ऐं पोइ असां हिनखे कढी करे हिकिड़ी प्लेट में अलहदा सां रखी छॾींदासीं ऐं इन ही पैन में तयारु कंदासीं कंग पाओ जी सॉस। चिकन फ्राई भी थींदी वेंदी ऐं चिकन ॻरी भी वेंदी। चिकन खे ॻरण में उहे भी एतिरो घणो वक़्तु नाहे लॻंदो। थोड़ो मां हिन में अञा ऐड थी कयां ऑयल, जीअं सुठे तरीक़े सां फ्राई थी वञे। चिकन में असां ऐड कयोसीं बेदो, कॉर्नफ्लोर, लूण, कारा मिर्च ऐं थूम, बस। हिकिड़ी प्लेट खणूं था जंहिंमें असां चिकन खे लाहे था रखूं।
थोड़े 1-2 मिनट हिनखे अञा फ्राई कयूं। अच्छा, सेम पैन में असां ऐड कंदासीं वेजिटेबल्स ऐं थोड़ी पीनट्स यानी मूंगफली। चलो बाहि कयूं था स्लो। ऐं हे अची वई प्लेट, हुन कढी था रखूं चिकन, जेका असांजी ऑलमोस्ट डन थी वई आहे। अच्छा, हाणे सेम पैन में असां फ्राई कंदासीं इहा वेजिटेबल्स भी आहे ऐं इन में ॻाढ़ा मिर्च भी आहिनि। इहा फ्राई कंदासीं ऐं इन में ऐड कंदासीं इहा मूंगफली। थोड़ो इनखे फ्राई था कयूं। जीअं ई फ्राई थी वेंदी त इन में असां ऐड कंदासीं हे जेको असां सॉस रेडी करे रखियो अथसीं, इहो शामिल कंदासीं, चिकन ऐड कंदासीं ऐं दैट्स इट। लास्ट में भी सावन बसरनि जो जेको ग्रीन वारो पार्ट आहे उहो ऐड थींदो। चलो जी, थोड़ा जेके बसर आहिनि उन्हनि खे भी कटिंग उन्हनि जी भी कंदा था हलूं। हे अची विया असांजा सावा बसर। अच्छा, थोड़ा 1 इंच जी लंबाई में इनखे कट कंदासीं। थोड़ा ॾिसण में भी ख़ूबसूरत लॻंदा आहिनि। सब्जीअ खे सुठे तरीक़े सां वॉश कयो। चलो जी, हेठि जेको लॻी वियो आहे न उहो घणो थो फ्राई थिए। चलो भाई,
अच्छा, कंहिं बि शइ खे साड़ो बिल्कुलु बि न आहे त मूंगफली जेका आहे छा सड़ी वञे या जेका वेजिटेबल्स आहे उहा ओवर कुक थी वञे। कंहिं बि शइ खे ओवर कुक न आहे करिणो ऐं साड़ो न आहे। बाहि तमामु घणी तेज़ न आहे, हुरियां बाहि ते हिनखे तयारु था कयूं। बसि मूंगफली असांजी थोड़ी गोल्डन थी वई ऐं वेजिटेबल्स थोड़ी सौते थी वई। हाणे हिन में ऐड कंदासीं इहे जेको असां सॉस रेडी करे रखियो हुआसीं, जंहिंमें खंडु, सोया सॉस, लीमे जी रस ऐं सेसमे सीड्स। सॉस ऐड कयोसीं ऐं इन सॉस सां गॾु ई चिकन हिन में शामिल थींदी। अच्छा, थोड़ो हाणे मां हिनखे टेस्ट कयां ऐं थोड़े पाणी में कॉर्नफ्लोर ऐड करे जेका ग्रेवी आहे उनखे थोड़ो घाटो कंदासीं। थोरो चेक था कयूं लूणु, मिर्च ऐं खंडु बि। थोड़ी खंडु बि ऐड था कयूं। थोड़ी हिकिड़ी हिंट अचणु खपे मिठास जी। हे अची विया। थोड़ा कुटियल ॻाढ़ा मिर्च, मिर्चनि जो हिंट घटि थो अचे त थोड़ा कुटियल ॻाढ़ा मिर्च अची विया। सुठे तरीक़े सां कयूं मिक्स। चिकन खे चेक कंदा हलूं। चिकन भी असांजी सुठे तरीक़े सां ॻरी वई आहे। अच्छा, थोड़ो हाणे कॉर्नफ्लोर पाणीअ में मां मिक्स थी कयां। जेतिरी ज़रूरत हूंदी एतिरो ऐड कंदासीं। ज़रूरी न आहे त तव्हां सॼो ई कॉर्नफ्लोर इन में शामिल कयो। ऐं थोड़ी मां इन में ऐड कंदमि पाणी, त जीअं ग्रेवी तयारु थी वञे। अच्छा, पीनट्स ऑलरेडी सॉल्टी हुया ऐं जेको सोया सॉस आहे उहो इलाही सॉल्टी आहे, त लूणु एक्स्ट्रा एॾो शामिल न कजो, न त तव्हांजी रेसिपी ख़राबु थी वेंदी। चलो जी, थोड़ो मिक्स कंदासीं। थोड़ो मां हिन में ॿियो बि ऐड कयां पाणी। अच्छा जी, पाणीअ सां गॾोगॾु कॉर्नफ्लोर जेतिरो असांखे घाटो खपे एतिरो होरियां शामिल कयो। थोड़ो ॿीहर बि टेस्ट करे ॾिसूं। कंसिस्टेंसी जॾहिं तव्हांजे मर्ज़ीअ जे मुताबिक़ थी वञे बस रेडी आहे। इन में गर्मा गर्म में ही ऐड कंदासीं हे असांजा
सावा बसर, थोड़ो कंदासीं इनखे मिक्स। चलो जी, अच्छा हाणे इनखे हे छो त तयार थी वई आहे, असांखे तेज़ बाहि ते असांजा जेके राइस आहिनि उहे कुक करणा आहिनि। त हे अची वियो हिते ऐं स्टोव ऑन था कयूं ऐं जेके असांजा राइस आहिनि उहे तयार थींदा झटपट। अच्छा, राइस जे लाइ असां ऐड कंदासीं ऑयल। अच्छा, ऑयल में असां ऐड कंदासीं मिक्स। अची वई असांजी इहा वेजिटेबल। जेका तव्हांखे भाॼी पसंदि आहे बसि उहा तव्हां इन में ऐड कयो। अच्छा, इन में असां शामिल कंदासीं कुझु स्पाइसिस, जंहिंमें वाइट पेपर आहे त जीअं असांजे राइस जो जेको कलर आहे उहो ख़राबु न थिए। चिकन पाउडर, हे अची वियो चिकन पाउडर, वाइट पेपर, अच्छा चांवरनि खे असां बॉइल कयो हुसीं लूण सां गॾु, पर थोरो लूण सां हिन में शामिल कंदासीं वेजिटेबल्स जे हिसाब सां। बस थोड़ी वेजिटेबल्स खे फ्राई करे थोड़ी मां हिन में शामिल थी कयां थूम, थोड़ो थूम खे फ्राई था कयूं। अच्छा, इन में भी थोड़ी खंड, बस थोड़ी चुटकी खंड जी। अच्छा जी, इन में हाणे ऐड कंदासीं राइस। जेके असां थोड़ा कच्चा बॉइल कया हुआसीं, थोड़ो इनखे तोड़े करे अच्छा, छो त इनखे फ्राई कयो वीबो आहे त इन करे असां हिनजी जेका कुकिंग आहे उहा थोड़ी हंज रखियोसीं चांवरनि में। कोई कारा मिर्च न ऐड कंदासीं, चांवरनि जो जेको रंग आहे उहो ख़राबु थी वेंदो आहे। थोड़ी आंच स्लो। अच्छा, चांवर असांजा रेडी थी विया आहिनि, त चांवरनि खे कढी करे कयूं था डिश आउट। ऐं कंग पाव चिकन जेका आहे उहा बि असांजी बिल्कुलु तयार आहे। तमामु लाइट राइस आहिनि ऐं जेको फ्लेवर आहे उहो असांजे चिकन ऐं उनजे सॉस में आहे। इन में असां एॾा मिर्च बि शामिल न कया आहिनि, बिल्कुलु मामूली कलर ॾिनो आहे वेजिटेबल्स जे लाइ बस। चलो, जेतिरा बस ख़ूबसूरत लॻनि एतिरा तव्हां कढी रखो। हाणे हिन में ऐड था कयूं ट्राई ज़रूरु कजो, इलाही ईज़ी ऐं क्विक रेसिपी आहे।
पीनट जी क्रंचीनेस इन में आहे, थोड़ो मिठो भी आहे ऐं स्पाइसी त आहे ही। अच्छा, थोड़ो असां कंग पाओ चिकन कढीसीं ऐं हाणे थोड़ी मां सिंगल सर्विंग जेका आहे सा उहा डिश आउट था कयूं। थोड़ा मथियां अञा तव्हां पीनट्स ऐड कयो। थोड़ो अञा हिन में सॉस ऐड था कयूं ऐं उम्मीद था कयूं त अॼु जी रेसिपी बि तव्हांखे ज़बरदस्त लॻी हूंदी। ट्राई ज़रूरु कंदा, ठाहींदा ऐं इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी मुलाक़ात एपिसोड में मज़ेदार क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा, रेसिपीज़ खे ट्राई ज़रूरु कजो। अच्छा, वक़्तु थी वियो हाणे तव्हां खां इजाज़त वरिती वञे त अॼु जी रेसिपी उम्मीद आहे तव्हांखे ज़बरदस्त लॻी हूंदी। ट्राई ज़रूरु कजो। नेक्स्ट एपिसोड में मज़ेदार क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु तव्हां सां थींदी मुलाक़ात। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।